आऊं सम्झां थो त नोबल इनाम जेकॾहिं दुनिया जा थींदा आहिनि न, नोबल इनाम त लाज़मी आहे त बैन अल-अक़वामी तौर ते सभिनी मुल्कनि जा माण्हू अदब जा माण्हू वेंदा आहिनि ऐं उन खां पोइ मिलंदा आहिनि। उहो हिकिड़ो एज़ाज़ु आहे, इहो बैन अल-अक़वामी एज़ाज़ु आहे। पर हीअ असां हिते थर में वेठल भिट ते माण्हुनि खे हिकिड़ा माण्हू पंहिंजा सिंधी जेके उते रहनि था, अमेरिका जे अंदरि रहनि था, उहे जिन मूंखे एज़ाज़ु ॾिनो आहे, आउं सम्झां थो त हीउ वॾो पाण लाइ एज़ाज़ु सम्झां थो। पर हिन एज़ाज़ जे पोयां जेका मुहबत आहे न, उन जी का बि क़ीमत कान्हे। ऐं ॿी आहे त मूंखे इहा ख़ुशी हीअ थी त मुंहिंजो नगमो जेको आहे सो न रुॻो उते पूरी सिंधी कम्यूनिटी जेका दुनिया में रहे थी उहो उनखे ॿुधे बि थी ऐं उहा मूंसां मुहबत बि करे थी। इहा सचपच त मूं जहिड़े हिकिड़े मिसकीन माण्हूअ खे वेठो आहियां हिन हंध में, उन जे लाइ वॾो एज़ाज़ु आहे। ऐं ऐं न रुॻो मूं लाइ एज़ाज़ु आहे, पर आउं सम्झां थो इहो सभई जेके उमरकोट वासी आहियूं हिननि खे बि इहो आवाज़ु आहे त हिकिड़ा फ़क़ीर क़िस्म जा माण्हू असां वटि रहनि था, जिन खे बैन अल-अक़वामी तौर ते बि माण्हू जेके आहिनि से मान इज़त ॾियनि था।